माना उहा हथ उहो लीको उहा ॻाल्हि जेका हक़ खे बातिल खां जुदा करे। उहो लीको जॾहिं टही वेंदो त न का हक़ जी ख़बर पवंदी न का बातिल जी ख़बर पवंदी। बातिल हक़ जो रूप बज़ाहिर नज़र ईंदो ऐं हक़ जे मथां छंडा पवंदा त हे बि को बातिल जो ई साचारी आहे। सिंधीअ ज़ुबान में तव्हां ऐं असां इन खे तंग दड़ियूं चवंदा आहियूं जेके ॿनिन जे विच ते ॿने जी सूरत में हूंदा आहिनि। जेको तव्हांजो दुश्मन आहे यानी जंहिंजे दिल में चोर आहे तव्हांजी मिल्कियत जे मथां हुन जी दीद आहे। उहो सभ खां पहिरियां कमु इहो कंदो आहे त तव्हांजो जेको दंग आहे उन दंग वारो लीको पनो पत्थर पटण जी कोशिश कंदो आहे त जीअं सुभाणे वली मोहम्मद वारी बनी जेका आहे उहा ग़ुलाम क़ादिर जी बनीअ में मिक्स थी वञे ऐं मां दावेदार थी सघां त हक़ ते मां आहियां इहो बनीअ वारो टुकड़ो बि मुंहिंजो आहे। इनखे इस्लाम हक़ ऐं बातिल जो लीको चयो आहे। सिर्फ़ सम्झाइण लाइ बनीअ जो मसइलो मिसाल इन जे करे ॾिनुमि जीअं तव्हां सवली ज़ुबान में सम्झो। मां चवण इहा ॻाल्हि थो घुरां त हीउ जेको वक़्तु आहे हिन वक़्त में बि इहो साॻियो कमु मां सम्झां थो त मके जा मुशरिक उहे उन वक़्त में निर्वार थी मुशरिक थी बीठा हुआ काफ़िर हुआ मुशरिक हुया रसूल पाक जा दुश्मन हुया ऐं हो निर्वार हुआ। यकीनन हिन दौर खे महबूब जे दौर खां अफ़ज़ल नथो चई सघिजे कॾहिं बि। पर मां सम्झां थो त महबूब असांखे अॻे ई ॿुधायो हुयो त तव्हांजे मथां फितना ईअं ईंदा जीअं ऊंदाही राति आहे। इन ऊंदाही राति वांगुरु तव्हांजे मथां फितना हमिलो कंदा। एतिरे क़दुरु जो तव्हां पंहिंजे हथ खे ॾिसणु चाहींदव त तव्हां हथ कोन ॾिसी सघंदव। उन मकीय दौर में महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो प्यारो सहाबी सब सहाबी सुहारा तोड़े जो सिद्दीक़ वा सुहारो आहे तोड़े जो उस्मान वा सुहारो आहे तोड़े जो मौला अली मुश्किल कुशावा तबी सुहारो आहे तोड़े सोनो सईद बिन ज़ैद वा तबी सुहारो आहे तोड़े साद बिन अबी वक़ास वा तबी सुहारो आहे तोड़े जो सोनो तलहा वा तबी सुहारो आहे। सोने अबू बकर जे अलिफ खां वठी करे मौला अली मुश्किल कुशा जे इस्म पाक अलीअ जी ये ताईं मुंहिंजे महबूब जा सभु सहाबी सुहारा। पर अहिड़े ॾुखे वक़्त में अहिड़े ज़ुल्म ऐं जबर कुफ़र शिरक ऐं ऊंदाहीअ जे वक़्त में जेको उन वक़्त में फारूक थी बीठो उहो सुहिणो उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु आहे जंहिं अची करे सरकार जे मथां कलमो भरियो ऐं हबीब खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह छा असां हक़ ते न आहियूं। अल्लाह जे हबीब फरमायो हाओ हक़ ते आहियो। वो हज़रत उमर अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं काबो हक़ आहे क़ुरान हक़ आहे तू मिठो मोहम्मद करीम हक़ हा ख़ातमुल मुरसलीन हा अल्लाह वहदहु ला शरीक हक़ आहे। पोइ हे छा पियो हले जो असां लिकी निमाज़ पढ़ूं। अॼु उमर जो अर्ज़ु क़बूल कर सोना मोहम्मद मुस्तफ़ा करीम जो अॼु सरे आम हली करे नमाज़ अदा कयूं जीअं अॼु काफ़रनि खे ख़बर पइजी वञे त उमर फारूक मुशरिकनि जे लश्कर मां निकिरी करे मोहम्मद मुस्तफ़ा जो ग़ुलाम बणिजी चुको आहे। इहो फारूकी लीको महबूब बि कढियो कयो पर सम्झाइण लाइ अर्ज़ु कयां त इहो फारूकी लीको निकिरी पियो। बातिल होॾां वा हक़ हेॾां वा हर शइ निर्वार थी पई आहे। मां चवां थो तॾहिं बि ज़रूरत हुई पर यार तॾहिं मीडिया कोन हुई तॾहिं टीवी कोन हुई तॾहिं यूट्यूब कोन हुई तॾहिं फेसबुक कान हुई तॾहिं उन वक़्त जा जेके तुंहिंजे वतन में सियासतदान
हर पासे जा चट्टा बट्ठा अहिड़ा उन वक़्त में सियासतदान कोन हुया। मां सम्झां थो तॾहिं बि ज़रूरत इस्लाम खे हुई ऐं इस्लाम कुफ्र ऐं बातिल जे विच ते, इस्लाम हक़ ऐं नाहक़ जे विच ते लीको कढियो हुयो। मां सम्झां थो उहा ज़रूरत आहे हुई, सहाबन उहो लीको कढी करे पूरो कयो। पर ख़ुदा पाक जो कसम असां ॾिसूं पिया हिन वक़्त में अबू जेल जो बि वार पंहिंजी जॻह ते वार आहे, उतबे जो वार बि पंहिंजी जॻह ते वार आहे, शैबे जो वार बि पंहिंजी जॻह ते वार आहे। उहा साज़िश आहे, उहो मकर आहे। पर हिन वक़्त में जेको कुफ्र चाहे थो त इस्लाम खे मिटायां, को कॾहिं सियासतदान जी सूरत में आहे, कॾहिं वहाबियत जे सूरत में आहे, कॾहिं शियत जे सूरत में आहे, कॾहिं कादियानिन जे सूरत में आहे, कॾहिं सुन्नी सॾाए करे शियन जी यारी निभाइण जी सूरत में आहे, कॾहिं सुन्नी सॾाए करे ऐं वहाबिन जी यारी निभाइण, खारिजिन जी यारी निभाइण जी सूरत में आहे। ख़ुदा जो कसम इहो अबू जेल साॻियो आहे, रूप मटिजी चुको आहे। हाणे सियासतदान आहे, हाणे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करण वारो आहे। हिन वक़्त में सुन्नत जमायत वारा जेको अॼु हिते आयो आहीं, इहे उलमा मौजूद आहिनि, मां दस्त बदस्त आहे उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि, तव्हांखे अर्ज़ु कंदुसि। हिन वक़्त में मुंहिंजा भाउ अज़ीज़ सोणे सिद्दीक़ अकबर वारी रफ़त रहमत उहा पंहिंजी जॻह ते अहमियत रखे थी। पर हिन वक़्त में वक़्तु आहे त मौला अली मुश्किल कुशा वांगुरु पेर खुपाए करे ऐं मरहब खे अहिड़ो धक्को हण जो अली सुहिणा दो वारो धक्को क़यामत ताईं गाइबो रहिजे। सोणे मौला अली मुश्किल कुशा मरहब खे धक्को हयो। लिहाज़ा मां तव्हां सुन्ननि खे बि चवां थो, अॼु ॻोल खणी घिटीअ घिटीअ में मरहब खोड़ हन, तूं सोणे अलीअ जो तरीक़ो इख़्तियार कर त अलाह तोखे अलीअ जो फैज़ अॼु बि अता फरमाईंदो इंशा अल्लाह। मरहब घिटीअ घिटीअ में पिया फिरनि। साईं शफ़ीक अहमद ॻाल्हि कई पंजाब जी, मुंहिंजो परे छो थो वञे, सिंध में घणो गंदो पियो आहे। पंजाब में वञण जी ज़रूरत कोन्हे। ज़िले ठटे में औरत क़ुर पढ़ाए, औरत इस्लामियात पढ़ाए, औरत दीन जी ॻाल्हि करे, औरत सरकारी नौकरी वारी आहे, हक़ नबी जी नौकरी कान थी करे ऐं उहा क़ुर पढ़ाए या को ॿियो सबक़ पढ़ाए। तुंहिंजे मुल्क जो वज़ीर पंहिंजूं वॾियूं वाछूं पटे करे अची बकवास करे ऐं फौरन उनखे नज़र अची वञे त हीअ इंतिहा पसंदी आहे। मां चवां थो तोखां वॾो इंतिहा पसंद केर बि कोन्हे। जे शानो कुंभर गुस्ताखे रसूल जे लाइ हिमायत जा ॿोल ॿोलिया हा त तो ॿोलिया हुया ऐं उन वक़्त में असेंबली में तो बीही करे उनजी हिमायत कई हुई। ऐं रोज़ रोडनि ते माण्हू मरनि पिया, तूं कोन थो पुछी। रोज़ मुस्लमान मरनि पिया, तूं कोन पियो पुछी। रोज़ माण्हुनि जे मथां ज़ुल्म पिया थियनि, तूं कोन थो पुछी। सिंधीअ में चवंदा आहिनि माछीअ जो कुतो सदाई सूअर जे पासे वारी ॻाल्हि आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, असां सुन्नत जमायत वारा सिंध वारा सियासी पार्टियूं जंहिंजूं जेके बि हुजनि, पर ख़ुदा जो कसम आहे गुनहगार ज़रूरु आहियूं, गद्दार हरगिज़ कोन आहियूं। मुस्लमाननि जो तहफ़ुज़ करणु ॼाणूं था, हथ मथे करे चओ अबा मुस्लमाननि जो तहफ़ुज़ करणु ॼाणो था या कोन था ॼाणो। ऐं हीअ निहायत अहमियत वारी स्टेज आहे, हसास स्टेज आहे। हिते मुक़दर माण्हू मौजूद आहिनि। छा असां कलमो कंहिं पार्टीअ जो पढ़ियो आहे? छा असां कलमो कंहिं सियासतदान जो पढ़ियो आहे? छा असां कलमो कंहिं दोस्तीअ जो पढ़ियो आहे? ख़ुदा पाक जो कसम आहे, मूंखे साईं ॿुधायो त हिकु महफ़िल में हिकिड़ो माण्हू आयो, जंहिं माण्हू अची करे चयो हो, पंहिंजे ॾाॾा साईं जी ॻाल्हि ॿुधायूं, उन्हनि जे वक़्त जी ॻाल्हि आहे। हिकिड़े माण्हू अची करे चयो हो त असांखे माण्हू राफ़िज़ी इन जे करे था चवनि, माना शियो पियो चवे, असांखे राफ़िज़ी इन जे करे था चवनि जो असीं हैदर जा हुबदार आहियूं। पाण फरमायो मुंहिंजे ॾाॾा साईं हुन ॾे आंगुर खणी करे फरमायो, कूड़ थो हणी, कूड़ थो हणी, कूड़ थो हणी। माण्हू तोखे हैदर जे हुब जे करे राफ़िज़ी कोन चवंदा आहिनि, बल्कि महबूब जे सहाबन जे बुग़्ज़ जे करे तोखे राफ़िज़ी चवंदा आहिनि। मां बि ज़ैनुल आबिदीन तोखे राफ़िज़ी सॾियां पियो। मुंहिंजा भाउ असांजे आले सुन्नत जे आलिमन बुज़ुर्ग कॾहिं बि लैतो अल्लाह सां कमु कोन वरितो आहे।
बाहर जा फिरऔन मारण बि ॻाल्हि आहे, बाहर जा नमरूद मारण बि ॻाल्हि आहे, बाहर जा बुत परस्त बुत शिकन बणजण बि ॻाल्हि आहे, हाणे अंदर में वेठल जेको बुत आहे उन बुत खे भॼण ज़रूरी आहे। मां तव्हां खां पुछां थो त हे मुस्लमान हे वतन मुसलमान जो वतन आहे या खोलनि हिंद जो वतन आहे? हथ मथे करे जो पाकिस्तान मुसलमान जो। आवाज कोन आयो यार, लगे तो नाराज थी पिया बाबा। जो पाकिस्तान, आवाज अचे पाकिस्तान का मतलब क्या? आवाज अचे पाकिस्तान का मतलब क्या? नहीं आवाज नहीं, पाकिस्तान का मतलब क्या? तो यार हिते त महसूस पियो थिए जहिड़ो असां अक़लियत हुजऊं। हिते रोज़ अब्दुल कादिर वेचारो मरे, गुलाम नबी मरे, गुलाम रसूल मरे, फिलाणो मरे, मुसलमान मरा। बाबा वो ये बेचारा मोहम्मद हुसैन आ, अब्दुल्लाह आ, अब्दुल रहीम आ, रोज बेचारा लुटजन ऐं फुरजन। उन्हनि जी का दाद फरियाद कान्हे का, पर शल न को खोलू उन सां मसइलो थी पए त असांजा सियासतदान जागियो था। अबा तव्हां सियासतदाननि जो कलमो भरियो आहे या मदीने वारे साईं जो कलमो भरियो आहे? ॻाल्हाए कंहिंजो कलमो भरियो आहे? असां मदीने वारे साईं जो कलमो भरियो आहे। ॻाल्हि इहा अर्ज़ु करणी आहे मुंहिंजा भाउ, हिन वक़्त में हर को चाहे थो, वॾे में वॾो फितनो अथव इहो यादि रखिजो। ली कार्ड रायो, काफ़रनि खे गॾायो, मुस्लमाननि खे गॾायो, दड़ियूं मटाए मिटायो, विच ते को लीगो न रहे। ख़बर न पवे त सुन्नी केरु आहे, ख़बर न पवे त शियो केरु आहे, ख़बर न पवे त राफ़िज़ी केरु आहे, ख़बर न पवे त वहाबी नासिबी ख़ारजी केरु आहे, ख़बर न पवे त कादियानी केरु आहे। सभु लिक में हलंदा वरितो। अल्हम्दुलिल्लाह असांजो दीन, असांजो अक़ीदो, असांजो तरीक़ो अहले सुन्नत व जमात वारो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां हिन में अक़ीदो बि पंहिंजो खुलियो ईअं बयानु कंदा आहियूं जीअं हिन स्टेज वारा गादी नशीन सरे आम पंहिंजो अक़ीदो बयानु फरमाईंदा। हिकु ई आहे हिन वक़्त में इन ॻाल्हि ते हिन वक़्त में कहिड़ो मसइलो थियो? हिन वक़्त में मसइलो थियो ने बस ठीकु आहे हज़रत साहब, बस ठीकु है, कंबड़ी हलायो अदा टेर पोइते हटाइण वारे जी त मुसलमानी में बि शक आहे। जेको टेर पोइते हटाए न उनजी मुसलमानी मशकूक आहे। इस्लाम चवंदो आहे त उमर फारूक वांगुरु तलवार ईअं वहाए जो 2025 में बि उमर जो नालो खण त काफ़र अॼु बि कंबे। वाह उमर तलवार अहिड़ी वहायई जो अॼु बि कुफर कंबे पियो। इस्लाम सदा जिहाद जो, इस्लाम सदा पेर खुपाए बीहण जो दर्स ॾींदो आहे। पोइते हटण जो दर्स इस्लाम में कोन्हे। उनखे नालो हिकमत जो था ॾियो, तव्हांजी मर्ज़ी आहे। तव्हां हुनखे नालो सियासत जा था ॾियो, तव्हांजी मर्ज़ी आहे। वक़्त जो तक़ाज़ो आहे। असां सिधा माण्हू आहियूं, वक़्त जे तक़ाज़नि खे असीं सम्झूं कोन था। असां त किताबनि ते था हलूं, असां बुखारी ते था हलूं, असां मुस्लिम शरीफ़ ते था हलूं, असां सोने अबू बकर जे दर्स ते था हलूं, असां उमर फारूक जे दर्स ते था हलूं, असां उस्मान गनीअ जे दर्स ते था हलूं, असां अली साईं जे दर्स ते था हलूं, असां इमाम हसन जे दर्स ते था हलूं, असां इमाम हुसैन जे दर्स ते था हलूं। मुंहिंजा भाउ तव्हां बि इन जे दर्स ते था हलूं। पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर महबूब सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे दर्स ते था हलूं। इमामुल आरिफीन पी साईं रोज़े धणी रहबर जे दर्स मुबारक ते हलूं था। इन साहिब कुब्बा शरीफ़ जे दर्स ते असां हलूं था। हज़रत सुल्तानुल वाइज़ीन शेर मुस्तफ़ा क़िबला साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जे दर्स ते हलण वारा आहियूं। ख़ुदा जो कसम आहे इन्हनि बुज़ुर्गनि सालिहनि जे जुतीअ खे लॻण वारी मिटीअ जे बि बराबरि कंहिं बि मां बद मज़हब खे कोन थो सम्झां। अल्लाह इन्हनि जो शान बुलंद फरमायो आहे। असां कंहिं बि मसलहत जा माण्हू न आहियूं। असां इन्हनि नेकनि सालिहनि जा कल्ह बि वारिस हुयासीं, अॼु बि वारिस आहियूं। हिकु इहा ॻाल्हि, इहे लीका जेके राइण जी कोशिशि हले थी, इन ते नज़र रखो। हिकु ॻाल्हि ॿी गुज़ारिश, तव्हां प्यारी जमात जे आॾो नसीहतूं तव्हांखे साईं वारा फरमाईंदा, मां पंहिंजो हिसो ज़रूरु मिलाईंदुसि। ॿी मुंहिंजी नसीहत हीअ आहे त पंहिंजे उलमाए अहले सुन्नत व जमाअत जा जेके जलसा, जेके प्रोग्राम तव्हां मां को चिश्तिया, को सोरवर्दिया, को कादरिया, को शाज़लिया, को कलंदरिया, को जलंदरिया वग़ैरह ज़ालिक सिलसिला मुख़्तलिफ़ तव्हां ऐं असांजा सिलसिला। मुंहिंजा भाउ
जिथे भी या रसूल अल्लाह सहीहुल अकीदा जंहिंजो अकीदो दुरुस्त आहे अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमात वारा उन्हनि जे प्रोग्रामनि में इख़लास सां मुहब्बत सां सिखण जी नियत सां शिरकत कयो। इन नियत सां कॾहिं न वञो त मुंहिंजो शेख तरीक़त अचे थो त मां वेंदुसि, जेकॾहिं मुंहिंजो शेख तरीक़त यानी मुर्शिद नथो अचे त मां न वेंदुसि। इहा रवश कढो। असांजनि वॾनि तव्हांखे अॻे अर्ज़ु कयो हो, असां बि तव्हांखे अर्ज़ु कयूं था। जंहिं जॻह ते बि या रसूल अल्लाह चवण वारो, हक़ चार यार खे मञण वारो, पंजतन पाक खे मञण वारो यानी अहले सुन्नत व जमात वारो आलिम दीन अचे त मुंहिंजा भाउ अज़ीज़ सिलसिलो पंहिंजी जॻह ते, पर असां समूरा सुन्नत जमायत वारा उन वटि हाज़िरी भरियूं, उन जी तक़रीर ॿुधूं, उन जे चए जे मथां अमल कयूं। ऐं टीं ॻाल्हि, आख़िरी ॻाल्हि, टीं ॻाल्हि अवां प्यारी जमात जे आॾो त पंहिंजे अंदरि असां मां पाण समेत अमीन त माशाअल्लाह नेक साले आहियो, मां पाण समेत पंहिंजे पाण खे थो नसीहत कयां त तव्हां ऐं असां पंहिंजे अंदरि इख़लास सचाई पैदा कयो आहे, पर अञा रवात जी ज़रूरत आहे। रवात सम्झंदा हो अलाए कोन, रेगवाल हूंदो आहे, रवात बि लॻंदो आहे, सकालतुन बि चइबो आहे, अञा रवात जी ज़रूरत आहे। इहो इख़लास वॾी अजीब शइ आहे। बादशाह हो हिकिड़ो जंहिंजो नालो निज़ामुल मुल्क तूसी, हे असांजे वतन में हिकिड़ो वॾो इदारो रहियो आहे बगदाद में, जंहिंखे चयो वेंदो आहे निज़ामिया। पोइ उन वक़्त में वज़ीर हो निज़ामुल मुल्क तूसी, उन इहो मदरसो ठाहियो हो निज़ामिया, उन जे नाले जी निस्बत रखंदो। अब अॼु निंड अची वई हुजेव त गो घुरो हिकिड़ो वधीक हणी छॾ, पर जे जागे थो त सुभान अल्लाह ज़ोर सां कोन था चवनि सुभान अल्लाह, मूंखे पक कीअं निज़ामुल मुल्क तूसीअ निज़ामिया ठाहियो। ख़र्च कंदो हो उन वक़्त में लखा रुपया। माशाअल्लाह ॾिसो था हिन अॼोकी राति में जलसो आहे, केॾो ख़र्च थियो। 3 रातियूं साईं वारा प्रोग्राम हलाइनि था साजा था, पर हू मदरसो सदा हलंदो। निज़ामुल मुल्क काफ़ी अरसो ख़र्च कयो। हिकिड़ी राति पंहिंजनि माण्हुनि खे चई त हलो मां मदरसे जो विज़िट कंदुसि। ॿुधिजो बाबा, राति जे टाइम ते निज़ामुल मुल्क तूसी उन निज़ामिया में पहुतो, जी मां तालिबनि सां मुलाक़ात कंदुसि। तालिबनि खां पुछई, हिकिड़ो मिलियो, उन खां पुछई ॾे हवालो पढ़ी छा कंदे? को तालिब इल्म हुनखे ख़बर कान्हे त केरु आहे। चइसि आउं वॾो थी माशाअल्लाह बादशाह जो कोशिश कंदुसि त वज़ीर थियां या बादशाह जो ख़िदमत गुज़ार थियां या उन जे बचनि खे पढ़ाइण वारो अतालीक थियां। चइबा छो? चइसि पघार सुठी मिलंदी। हिन जो ठीकु, वरी अॻिते हलिया, वरी ॿिए तालिब इल्म सां मिलियो। बाबा ख़ुशि ख़ैर बाबा ज़रूरतूं मदरसे में पूरियूं आहिनि? चई हा पूरियूं। पुटु पढ़ी छा कंदे? चई पढ़ी वॾो ख़तीब थींदुसि, वॾियूं तक़रीरूं कंदुसि। चई बाबा छो कंदे तक़रीरूं? चई साईं गुलाम रिज़वानी लिफ़ाफ़ो भलो ॾींदो, इन जे लाइ कंदुसि। हा बा तूं लिफ़ाफ़े लाइ पढ़ी। वरी अॻिते हलिया, हाणे हुनजी जेके मदरसो क़ाइमु कराइण वारा हुआ उहे वीचारा पाणी पाणी पिया थियनि, लॼी लॼी पिया थियनि, ही त ख़्वारी थी वई। वरी अॻियां ॿिए तालिब इल्म सां मिलिया। चइबा तूं छा थींदे? चयूं भलो नातुखान थींदुसि, सुननि जा खीसा ख़ाली कंदुसि। हा भाउ तूं बि नौकड़ कमाई। अॻिते हल, हा तूं छा थींदे? चइसि आउं पीरे तरीक़त थींदुसि। पीर तरीक़त वॾा इज़त वारा मुअज़्ज़िज़ आहिनि। मां पीरे ट्रैक्टर थींदुसि। पोइ छो थींदे बाबा पीर तूं? चई पीर ॾेई करे थींदुसि। ॾिसां पियो सणभो माल जाम हुआ, कोल वीचारनि खे कुझु मिले ई कोन पियो, ॾोकड़ पैसा सॼो हिते माल पियो आहे। बसि थोरी कोशिशि करणी आहे, 2-3 का हिकिड़ा ठग गॾु खणणा, जेके ठग सॼो ॾींहुं कूड़ हणंदा वरतनि त साईं हक़ न बि उॾरंदो बि, साईं हक़ न बि बीठो हींअर ठटे बि आहे, पर शाहपुर चाकर वारी खट ते बि माशाअल्लाह उते बि सुतो पियो आहे।
15-20 ॼणा कूड़ हणंदा मदरसे में 4 ॾींहं हूंदुसि त कुझु गुर सिखी पवंदुसि इन लाइ बादशाह सलामत इहे ॻाल्हियूं मिसाल ॾिना अथव बाबा इहे मुआशरे जूं बीमारियूं बादशाह जेको हुयो यानी वज़ीर साहब निज़ामुल मुल्क तूसी साहब उन पंहिंजनि जेके उन सां गॾु हुया उन्हनि खे चवण निकिरो ॿाहिरि हिन मदरसे निज़ामिया खे बंदि कयो मुंहिंजा कुल पैसा तव्हां जेके आहिनि उहे चट कराए छॾिया ज़ाया कराए छॾिया पर हिननि मां त पोइ रसूल पाक जो ग़ुलाम बणजण लाइ अलाह जी रज़ा लाइ ख़ुदा पाक खे राज़ी करण लाइ दीन जे ख़िदमत लाइ हिते त केरु बि कोन्हे हे त सभु पंहिंजे पेट लाइ आया बंदि कयो मदरसो ऐं जंहिंमहिल इहा ॻाल्हि उन चई निज़ामुल मुल्क त ओड़ी महिल बीठा हुया मदरसे जे आख़िरी कमरे जे दर ते त गॾु जेको माण्हू उन चई इन कमरे में बि हिकिड़ो तालिब वेठो आहे हाणे इहो ई बचियो आहे हिन खां बि पुछूं हल त भला मदरसो को ॾेठ बंदि कयूं पको जान छुटे इन खां त पुछ बादशाह सलामत जेको आहे सो निज़ामुल मुल्क तूसी साहब उन चयो हल भला ठीकु आहे इन खां पुछूं था उहो ॿारु जेको हो उहो ॿारु ॾीओ रखियो ऐं मुतालो वेठो पियो करे निज़ामुल मुल्क तूसी मथां आयो जमात जागजो ॻाल्हि सम्झजो मथां आयो मथां पहुची करे चई अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू उहो जेको नंढड़ो वेठो हो उन नंढड़े पहिरें खयो ॾीओ खणी करे फूक ॾेई उनखे विसाई पोइ निज़ामुल मुल्क तूसी ॾे निहारे करे चई वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू हाणे उंदाही लॻी पई आहे निज़ामुल मुल्क तूसी पुछुसि बाबा तूं पढ़ी छो थो पर उन जवाब खां अॻे मूंखे ॿुधाए त तूं इहो ॾीओ छो विसायो आहे तूं जवाब मूंखे ॾी आहे तूं ॾीओ अलाए छाजे करे विसायो पोइ मूंखे जवाब ॾिनी चइसि ॻाल्हि ॿुधो तव्हां अलाए केरु आहियो पर असांखे निज़ामुल मुल्क तूसीअ जे तरफ़ां हिन ॾीए जे लाइ ॿारणु यानी तेल मिलंदो आहे इन जे लाइ त असां क़ुर पढ़ूं असां हदीस पढ़ूं असां मुस्तफ़ा जो दीन सिखूं हाणे तो जॾहिं मूंखे सलाम कयो त मां क़ुर त ओड़ी महिल कोन पढ़ंदुसि हदीस त ओड़ी महिल कोन पढ़ंदुसि ज़ाहिरा तोसां ॻाल्हाईंदुसि त हाणे इन ॾीए जी रोशनी इस्तेमाल करणु मुंहिंजे मथां हराम आहे जो मां इन शइ खे इस्तेमाल कयां इन जे करे मां पहिरें ॾीओ विसायो आहे ऐं उन खां पोइ हाणे तोखे जेके सुवाल करणा उहे मूंखां सुवाल कर मुंहिंजे लाइ इहो हराम आहे जी बाबा हाणे मूंखे ॿुधाए बादशाह जे दिमाग़ में उहो ॾीओ सम्झ त रोशनी भरी पई त यार हे त नंढड़ो वॾे कम जो आहे हिन त वॾी ॻाल्हि कई आहे हिनखे एतिरो अहसासु आहे त ॾीए जो तेल बि महफ़ूज़ रखणो आहे बचाइणो आहे जंहिं मक़सद लाइ मिलियो आहे उन में ई इस्तेमालु करणो आहे ॿिए में इस्तेमालु नाहे करणो जी पढ़ी छो थो बाबा इन सुवाल जो जवाब ॾे जे अदा पुछण वारा ख़बर नाहे केरु हा मां इन जे लाइ थो पढ़ां त सरवरे दो आलम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीन जी ख़िदमत करे सघां पंहिंजी आख़िरत जेका आहे उहा आख़िरत पंहिंजी संभाले सघां निज़ामुल मुल्क तूसी हुन जो जेॾी महिल जवाबु ॿुधो ॿाहिरि निकितो पंहिंजनि माण्हुनि जिन खे अॻु में ऑर्डर कयो हुई त निज़ामिया खे बंदि कयो हाणे ॿाहिरि निकितो चई हूअं त इरादो हुयो त निज़ामिया खे बंदि करे छॾियां पर ओ इन हिकिड़े नंढड़े जे इख़लास ऐं सचाईअ जे करे मां पंहिंजो ऑर्डर वापसि थो वठां निज़ामिया बंदि कोन थींदो जेकॾहिं इहो हिकिड़ो बि ॿार पढ़ी पियो त असांजा बेड़ा पार थी पवंदा ओ मकलीअ जे हिन मैदान ते अचण वारा हे आलिम सगोरा सभु वेठा आहिनि तोखे ख़बर हुजे किताबनि खां पुछ वञी आलिमनि खां पुछ वञी त उहो नंढड़ो केरु हो जंहिं निज़ामिया खे पंहिंजे हिकु सुवाल सां बचायो उन नंढड़े जो नालो हज़रत इमाम मुहम्मद ग़ज़ाली हुयो जे अची करे मुस्तफ़ा जी मोहब्बत सॼे जहान में पखेड़ी ओ जेको हुते ॿार हुजे चयो जंहिंजे करे निज़ामुल मुल्क निज़ामिया खे छॾे ॾिनो हले पियो मदरसो उहो हिकिड़ो हज़रत सुहिणो इमाम ग़ज़ाली खे जेको सुञाणे थो हथ मथे करे सुञाणो था इमाम ग़ज़ाली खे उम्मत जो वली हुआ उम्मत जो वॾे में वॾो आलिम दीन आहे वॾो बुज़ुर्ग हस्ती आहे हुज्जतुल इस्लाम हुन जो लक़ब आहे अदा मां ॻाल्हि इतां शुरू कई आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ त हिकु माण्हूअ में जेकॾहिं इख़लास आहे
तो वो निज़ामिया जहिड़ो इदारो बचाए सघे थो। पाण ग़ज़ाली बणियो, उन खां पोइ हज़ारे राज़ी ग़ज़ाली उन मां निकिरंदा रहिया। इहो मदरसनि जो वजूद आहे। अॼु मूंखे पक आहे हिते क़ादरी फैज़ आहे। अॼु मूंखे पक आहे के नक्शबंदी बि हूंदा उहो बि फैज़ आहे। अॼु मूंखे पक आहे हिते चिश्ती फैज़ आहे। मूंखे पक आहे सोहरवर्दी फैज़ आहे। सोने मखदूम सरवर नूह खे मञण वारा बि मां ॾिसां पियो। हज़रत गौसल आलमीन गौस बहावल हक़ ज़करिया मुल्तान वारे खे मञण वारा बि मां ॾिसां पियो। इमामुल आरिफीन हज़रत रहबर रोज़े वारे खे मञण वारा उहे बि मां ॾिसां पियो। ख़ुदा जो कसम आहे अॼु मां हिते महसूस पियो कयां हज़रत सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान लुवारी वारे खे मञण वारा उहे बि हिन जॻह ते मौजूद आहियो। लखनि पीरनि जा हज़ारनि पीरनि सां निस्बत रखण वारा हिते मौजूद हैं। रही ॻाल्हि महबूब सुबहानी दिलबर दस्तगीर गौसे समदानी हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी त ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजी दिलि पक आहे यकीन आहे ईमान आहे त हीअ जॻह ई सोने गौसे आज़म जी पंहिंजी आहे छो त हे उन जी औलाद जो आस्थानो आहे। पोइ मुंहिंजा भाउ मूंखे पक आहे तूं या रसूल अल्लाह वारो है हक़ चार यार वारो है पंजतन पाक वारो है। इमाम ग़ज़ाली जहिड़ा असां कोन थी सघंदासीं पर अॼु हथ खणी दुआ करता अल्लाह ताला तव्हां नेक हो सालेह हो एॾनि सालेहनि जा ख़िदमत गुज़ार आहियो मुरीद आहियो। अॼु तव्हांजे दिलि मां आमीन निकिरी पवे त पाकिस्तान जी क़िस्मत बदिलजी पवंदी। अॼु आमीन करता इलाही हिननि ज़ालिमनि मां असांजी जिद छॾा असांखे आशिक़े रसूल हुक्मरान नसीब फरमा। आमीन चओ यार। अला सही असांजी ज़ालिमनि मां जान छॾा। इलाहल आलमीन आले सुन्नत जो बोल बाला फरमा। इलाहल आलमीन असांखे फितननि खां महफूज़ फरमा। अहले सुन्नत जे अक़ीदे जे ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमा। इलाही असांखे ॿियाईअ खां तो बचायो आहे ॿियाईअ खां पनाह नसीब फरमा। मुंहिंजा भाउ अॼु जेकॾहिं तव्हां मां तव्हां नेक साले आहियो हे बुज़ुर्ग आहिनि तव्हां नेक साले विच ते मां गुनाहगार जेकॾहिं तव्हां दुआ घुरी ऐं रब में यकीन आहे रब ज़ुल जलाल क़बूल फरमाईंदो इंशा अल्लाह ताला। हिन ख़ानकाह जो फैज़ ऐं नूर रुगो हिननि लाइटुनि जी सूरत में कोन्हे। इंशा अल्लाह ताला असां ॾिसंदासीं हिन ख़ानकाह तां मदरसे मां राज़ी भी पैदा थींदा त ग़ज़ाली भी पैदा इंशाअल्लाह। अबा यकीन अथव कोन अथव या बस आउं तकीर पियो कयां या बड़ी तकीर रस्म पियो पूरी कयां न न इंशाअल्लाह यकीन आहे हिननि ख़ानकाहुनि तां हिननि मदरसनि मां हिननि इदारनि मां इंशाअल्लाह ताला इमाम ग़ज़ाली जे तरीक़े ते हलण वारा इमाम राज़ीअ जे तरीक़े ते हलण वारा इंशाअल्लाह ताला पैदा थींदा रहंदा। माशाअल्लाह साईं फरमायो नम हाफ़िज़ आहिनि। हक़ीक़त पुछो तव्हांजो ताज ई आहे। मां अक्सर तौर ते ॻाल्हि कंदो आहियां मुसल्ले जो वारिस उहो आहे जेको माण्हू मुसल्ले जो हक़ अदा करे उहो वारिस आहे। खोसो आहे त वारिस आहे शर फ़क़ीर आहे त वारिस आहे कलोई फ़क़ीर आहे त वारिस आहे जखरो फ़क़ीर आहे त बि वारिस आहे। ज़ात ते ज़ात कोन्हे मुंहिंजा भाउ अज़ीज़ जेको उन मुसल्ले जो हक़ अदा कंदो उहो उनजो वारिस आहे। पर असां इन माना में अर्ज़ु कंदा आहियूं त जेको रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद आहे उन औलाद जो हक़ वधीक आहे त हो मुहम्मदी मुसल्ले खे पाण संभाले ऐं पाण उन जी लॼ रखियो अचनि पिया अञा लॼ क़ाइमु कंदा अचनि। साईं फरमाइनि पिया त असां वटि 9 क़ुरान जा हाफ़िज़ थिया। मां अॼु रब जी बारगाह में दुआ थो घुरां अलाह कंदो हिन जॻह तां 900 हिकु धक में हाफ़िज़ 9000 आलिम मुफ़्ती पैदा थींदा। आमीन त चओ यार अञा अञा ज़ोर सां आमीन त चओ। अलाह मां उमेद रखो साईं वारा ॾीओ ॿारियो पिया अचनि इंशा अल्लाह ताला भलाई थींदी। इन्हनि मुंहिंजी गुज़ारिशुनि ते ज़रूरु तव्हां ध्यानु ॾींदव। हिकु त लीको न टहणु ॾिजो पोइ भले अकेला थी वञे थी तव कोन अकेला पर इहो वहम पैदा थींदो अड़े मूंखे सभु छॾे वेंदा अड़े तालुक टोड़े वेंदा कुझु कोन थींदो अथव। छा थींदो आहे कुझु कोन थींदो आहे। उहो माण्हू मरी कोन पवंदो मां मरणो बि त आहे मरी पियो त छा आहे उहो त मौत पर हक़ आहे। पोइ मुंहिंजा भाउ इहो परेशान न आहे चढ़ो इहो ॾीओ ॿारणो आहे
जे इमाम गज़ाली अकेले दियो बारियो पे निज़ामिया बची वयो तवा हेतरा सारा दियो बारींदो इंशाअल्लाह अहले सुन्नत जो बोल बाला थी वेंदो। अल्लाह ताला मुंहिंजो चयो तव्हां जो ॿुधो क़बूल फरमाए। मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। हज़रत साईं जिन जो बि शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजा ही टूटा फूटा लफ़्ज़ ऐं साईं मुंहिंजा अंकल बि खणंदो आहे उहा उनजी महिरबानी आहे। अल्लाह ताला इन हरम खे इन मुहबत खे इन तअल्लुक़ खे इन इख़लास खे अल्लाह तबारक व तआला असांजो जेको आहे बामी उहो सदा क़ाइम फरमाए सदा दाइम फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ताजदारे ख़त्म नबुव्वत ताजदारे ख़त्म नबुव्वत ताजदारे ख़त्म नबुव्वत ताजदारे ख़त्म नबुव्वत।